नाड़ी वापस इलाका शौकतरीन चयो आहे त आलमी मार्केट में तेल महांगो थींदो त असां बि महांगो कंदासीं, ॿियो को रस्तो नाहे। कराची में तकरीब खे खिताब कंदे शौकतरीन चयो त हुकूमत संभालण वक़्तु मुआशी ॾुखियायूं हुयूं, मुल्क में डॉलर न हुआ ऐं करंट अकाउंट खसारो हो, पर IMF प्रोग्राम सबब मईशत मज़बूत थी। इन दौरान कोरोना वबा पखिड़िजी वई, पर वज़ीर आज़म इमरान ख़ान बेहतर नमूने वबा जो मुक़ाबिलो कयो। हुन चयो त इमरान ख़ान तामीराती ज़राअत ऐं बरामद सनतन ते ध्यान ॾिनो। जीअं वज़ीर आज़म कोरोना खे हैंडल कयो, इन जी सॼी दुनिया तारीफ़ कई। संदसि मौज मुआशी तरक़ी जो असर जी शरह घटिजी 1.5% ते अची वई हुई, पर असांजी हिकमत अमली सबब 2020-21 जे औसर जी शरह 4% ते आई ऐं हाणे इहा शरह 5.6% ते आणणी पवे। शौकतरीन चयो त सभिनी लाइ फ़ाइदेमंद में पायदार बुनियादनि ते तरक़ी चाहियूं था। तरक़ी याफ़्ता मुल्कनि 20 खां 30 सालनि में तरक़ी कई। मुआशी माहिरनि खां पुछा कई त पायदार तरक़ी छो नथी थिए, त ख़बर पई क़ौमी बजट घटि आहे। बरामदनि ऐं दरामदनि में वॾो फ़र्क़ु हो। हुन चयो त रुपए जी क़दर में घटिताई में सिटीअ जो हथ मौजूदु आहे। सिटी बाज़ डॉलर अफ़गानिस्तान स्मगल करे रहिया हुआ। IMF प्रोग्राम मुकमल थियण ते रुपयो मुस्तहकम थी वेंदो। महांगाई 9% जे हिसाब सां वधी रही आहे। आलमी मार्केट में तेल महांगो थींदो त असां बि महांगो कंदासीं।